पाकिस्तान पीपल्स पार्टी के नौजवान अगवान हालार खान वसाण चयो आहे त मुल्क जो मुस्तक़बिल नौजवाननि सां वाॻियल आहे। उन करे नौजवाननि खे अॻिते वधी मुल्क जी बहितरी ऐं तरक्की लाइ कम करण घुर्जे। हालार वसाण अहिड़ो इज़हार वफ़ाक़ी नशरियाती इदारे जे रीजनल ऑफिस में ख़सूसी ॻाल्हि ॿोल दौरान कयो आहे। हालार वसाण वधीक चयो आहे त पाकिस्तान जी आबादी जो 64 सैकड़ो नौजवाननि जी आबादी आहे। असांखे घुर्जे त नौजवाननि जी उन्ही तादाद ऐं संदन सलाहियतनि खे मुल्क ऐं क़ौम जी तरक्की लाइ इस्तेमाल करण घुर्जे। हुन चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी नौजवाननि जी बहितरी ख़ातिर तालीमी ऐं हुनरी सिख्या जा इदारा क़ाइमु कया आहिनि। असां सम्झूं था त मुल्क में जमहूरियत जे इस्तेहकाम लाइ नौजवाननि खे पंहिंजो किरदारु अदा करण घुर्जे। पाकिस्तान पीपल्स पार्टी उन सिलसिले में नौजवाननि खे अॻिते वधण लाइ मौक़ा मुहैया कंदी।